हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। करबला जे मज़लूम शहीदनि जी यादि में शिकारपुर में बि मजलिस ऐं मातमी काफ़िलनि जो सिलसिलो जारी आहे। 5 मुहर्रम खां आशूरे जे ॾियारे ताईं हक़ जा अलमबरदार हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदि साथियुनि जे कम में 167 अज़ादार काफ़िला बरामद कया वेंदा आहिनि। जॾहिं त शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ हंधनि ते 925 मजलिसूं मुनक़िद करे करबला जे 72 शहीदनि ऐं बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैह जे ख़ुतबे खे पढ़ी ज़ालिम यज़ीद खे ललकार ऐं मथस फटकार कई वेंदी आहे। ज़िले अंदरि 136 इमाम बारगाहुनि मां आशूरे जे ॾियारे ते 101 अज़ादार जुलूस बरामद कया वेंदा आहिनि। ॿिए पासे शिकारपुर पुलिस पारां मजलिसनि ऐं मातमी काफ़िलनि जा हिफ़ाज़ती इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। उन हूंदे हर साल 5 अज़ादार काफ़िलनि ऐं 5 मजलिसुनि खे इंतिहाई हसास सम्झो वेंदो आहे। जेको असां 10 ॾींहं मुहर्रम जी सभीला हलाईंदा आहियूं, निंगर न्याज़ कंदा आहियूं, उन्हनि जी यादि में जेको असां ताज़ा कंदा आहियूं। जेको आहे त उन्हनि जे मथां असांजे मालिकनि जे मथां ॾाढा ज़ुल्म थिया, उन्हनि जेको आहे असांखे दीन आसान कनो, जेके निमाज़ पढ़ूं था असां जेके अदादारियूं कयूं था उहे उन्हनि जी यादि में कयूं था। पूरो महीनो इहे जेको आहे त जारी रहिया। ताज़ियो आहे जेको असांजो जिन खे 350 साल थी चुको आहे, उहो ताज़ियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शबी पाक सां मुंसलिक आहे। उहो असां ॾहीं ॾींहुं राति करबला में जेका आहे सो ईअं यादि खे असां हमेशह ताज़ो रखंदासीं ऐं जुलूस ऐं इन मजलिसनि जो आगाज़ क़यामत ताईं इंशाअल्लाह जारी सारी रहंदो। कैमरामैन रफ़ीक मंसूमरो सां गॾु सारंग बप्पड़, सिंध टीवी न्यूज़, शिकारपुर।